अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। तव्हांखे रानीपुर मां ख़बर ॾींदा हलूं त यूसुफ झंडो मसाइक जे चेयरमैन एडवोकेट सरदार फिदा अहमद जामड़ो पारां सिंध हुकूमत जे कोरोना वायरस खां अवाम खे बचाइण वारी मुहिम इंसानी हमदर्दी तहत यूसी झंडो मसाइक में रहंदड़ गरीब पीरसन मर्दनि औरतनि में साबुण विराया विया। कोरोना वायरस जे हवाले सां आगाही ॾिनी वई। एडवोकेट सरदार फिदा अहमद जामड़ो यूसी जे माण्हुनि खे संदसि घरनि ते वञी मुस्तहक माण्हुनि खे कोरोना वायरस खां पाण ऐं घर भातियुनि खे बचाइण लाइ साबुण ॾिना। हिन मौक़े ते यूसी झंडो मसाइक जे चेयरमैन एडवोकेट सरदार फिदा अहमद जामड़ो जो चवणु हो त यूसी जी अवाम वोट ॾेई केस चूंडियो आहे। हाणे मां बि हिन मुश्किल घड़ी में अवाम खां कीअं थो परे रही सघां। 1 लख रुपयनि जा साबुण ख़रीद करे अवाम ऐं लाचार माण्हुनि खे ॾिना आहिनि त जीअं हू ख़तरनाक कोरोना वायरस खां पाण ऐं पंहिंजे घर भातियुनि खे महफ़ूज़ बणाए सघजनि था। यूसी जे अवाम खे पैगाम ॾींदे चयो त सिंध हुकूमत ऐं सिहत खाते तरफ़ां ॾिनल हिदायतनि ते मुकमल अमल करे पंहिंजियूं हयातियूं बचाए सघजनि थियूं। एहतियाती तदाबीरनि ते अमल करे ई कोरोना वायरस खां पाण बचाए सघिजे थो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।